रसूलुल्लाह जे आल सां दुश्मनी रखियो वेठो आहे इहो खारिजी आहे इन खां बि पासो कर तक़वा जो ॿियो क़िस्म इहो आहे त बद मज़हबियत खां पाण खे बचाए टियों नंबर तक़वा जो इहो आहे कबीरनि गुनाहनि खां पाण खे बचाए व्याज कबीरो गुनाह आहे उन खां पाण खे बचाए शराब कबीरो गुनाह आहे उन खां पाण खे बचाए ज़ना कबीरो गुनाह आहे उन खां पाण खे बचाए अहिड़े तरीक़े सां पराई गिला करण गीबत करण कबीरो गुनाह आहे पाण खे बचाए इन जे मथां इल्ज़ाम हणण बोतान हणण कबीरो गुनाह आहे कंहिंजे मथां माण्हू इल्ज़ाम तराशी बोतान न हणे इन्हनि कबीरनि गुनाहनि खां बचण इहो तक़वा जो टियों क़िस्म आहे चौथों क़िस्म तक़वा जो इहो आहे त सगीरनि गुनाहनि खां माना जन खे तूं नंढड़ो थो सम्झी त को नंढो गुनाह आहे इन्हनि सगीरनि खां पाण खे बचाइण चौथे नंबर तक़वा जो क़िस्म पंजे नंबर ते तक़वा जो क़िस्म इहो आहे त शुभे वारियूं जेके शयूं आहिनि जिन में शुभो अची वियो ख़बर न आहे हलाल आहे हराम आहे छा आहे उन खां पाण खे बचाइण छहे नंबर ते तक़वा जो क़िस्म आहे शहवतुनि खां पाण खे बचाइण नफ़्स जूं जेके शहवतूं थियनि थियूं नफ़्स जूं ख़्वाहिशूं थियनि थियूं नफ़्स जे ख़्वाहिशुनि खां ताइब थी वञ परे भॼी वञ नफ़्स जो ताबेदार न थी गुलाम थियणो आहे त रसूलुल्लाह जो ताबेदारी करणी आहे त अल्लाह जे हुक्म जी सते नंबर ते तक़वा जो क़िस्म त दुनिया में छा रखियो आहे माण्हू ने छो थो निहारी ख़ल्क़ खां मुंहुं मोड़ ऐं अल्लाह ॾे मुतवजो थी हथ हेॾे था खणो निहारियो परते था हेॾे निहारियो सुभान अल्लाह वरी आवाज़ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ तवज्जो पंहिंजो उन ॾे करे जे असांखे ख़ल्क़ियो आहे फलक अर्श कुर्सी ज़मीं कै बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीं कै बनाया सो अल्लाह 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 ये लफ्ज़ इंग्लिश आहे चो न था सभी जो न सो अल्लाह 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 यार ये में आयो अल्लाह जो जिक्र पर कयो चो सो अल्लाह 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 इस जो चंद्र तारा कया रोशन बिना वट कपजे बिना रमज़ रोगन सभिन खे सरचाए ॾिसे कोन दोहन सभिन खे सरचाए ला फरमाईंदो आहे रुगो तौबा तूं कर तुंहिंजा मां ॾोह पोइ कोन ॾिसंदुसि छो त अताइब मिन ज़ंब कमला ज़ंबल आमिना जे लाल फरमायो आहे गुनाहनि खां तौबा करण वारो ईअं आहे ॼण त उन गुनाह कयो ई कोन्हे गुनाह ज़रूर असां खां ग़लतियूं थियूं पर इहो अहिड़ो दाग़ गुनाह जो धोपी न सघे अगरि कंहिंखे या ख्वाहिश आहे इरादो आहे त मां बि अहिड़ो थी वञा जंहिंजो दफ़्तर में गुनाह में दफ़्तर में को गुनाह हुजे ई कोन दफ़्तर जन जा साफ़ लॻा पिया आहिनि मां बि अहिड़ो थी वञा त हुज़ूर फरमायो पोइ तौबा कर छो त तौबा करण वारो ईअं हूंदो आहे ॼण त हुनजो गुनाह आहे ई कोन उन वांगुरु थी वेंदो आहे ऐं अल्लाह जॾहिं उन तौबा करण वारो तौबा कंदो आहे त ख़ुदा ताला उनखे लिस्ट कोन ॾेखारींदो आहे त हे गुनाह करे आयो आहे कोन थो बख़्शाए ही गुनाह कया अथई कोन थो बख़्शाए न न तौबा करणु बाने जो कमु आहे इमाम अल आरिफीन हज़रत पीसे रोदे वारा फरमाईंदा त हदीस पाक में ईंदो आहे हुज़ूर फरमायो आहे त तौबा करण ते ख़ुदि तौबा करण
वारे ते खुदा एडो राज़ी थींदो आहे एतिरो त उन जे मथां ख़ुशि थींदो आहे कि जीअं को माण्हू मुसाफ़िरीअ ते वञे उन सां पंहिंजी सवारी सावड़ा उन जे सवारीअ जे मथां उन पंहिंजो साज सामान सॼो रखियो खाधे पीते जो सॼो सामान उन सवारी ते अथसि ओचितो सवारी उन जी गायब थी वई गुम थी वई हे ज़िंदगीअ तां हथ खणी कंहिं वण जे हेठां वेही रहियो वण खे त ज़िंदगीअ जा आख़िरी पसान पूरा करे थो वठां छो त खाधे पीते जो सामान सवारीअ ते सवार थियण जे लाइ सवारी सां बि गायब सामान सूब गुम थी वियो हाणे ज़ाहिर ज़ाहिर आहे खाधे पीते जो सामान कोन हूंदो त मौत खे वञी वेझो थींदुसि पाण फरमाइनि था अहिड़े टाइम में जॾहिं ओचितो उन जी नज़र गुम थियल सवारी जे मथां वञी पवे उन वक़्त में जेतिरी उन बाने खे ख़ुशी थींदी त सवारी बि अची वई खाधे पीते जो सामान बि गुम थियल अची वियो गुम थियल सवारी सामान मिलण ते जेतिरी इन बाने खे ख़ुशी थींदी आहे इन खां वधीक ख़ुदा खे पंहिंजे उन बाने जे मथां राज़ी थींदो आहे ख़ुदा खे ख़ुशी थींदी आहे जेको बानो गुनाहनि खां तौबा करे अल्लाह जे हुज़ूर ईंदो आहे सभिनि खे सरचाए ॾिसे कोन ॾोहन सभिनि खे सरचाए ॾिसे कोन ॾोहन हवा पाए पाणी दरिया कहे वाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह 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 सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे दे बहानो सायो कर मुसलमान छॾे दे बहानो लखे कई जारिया लखे कई मारिया सो अल्लाह 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 आदम जो जिस्म पे बनायो बिना दियो ईसा नबी के बनायो फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह 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 साईं जुर्मन जी दुनिया के छॾियो ॾोहण खां ताइब थियो मौत जी का ख़बर कान्हे हे ताज़ो जो हिकु आलम जी किल्प पई हले स्टेज ते बीठो आहे डिवाइस जे अॻियां बीठो आहे तकरीर पियो करे ख़िताब पियो करे अॼु 2-3 कलाकनि जी ॻाल्हि आहे
डिवाइस जे सामू बीठो आ हुजूर जी हदीस तो पढ़े हदीस पाक में इंदो आ जने मैयत के कब्र में रखियो वेंदो फरिश्ता उन वट ईंदा सवाल पुछंदा जवाब सही ॾेई वेंदो त फरिश्ता उन खे चवंदा नाने निंड कर इए जीअं कुंवार निंड कंदी आ इए तू हाणे इन कब्र जे अंदर आराम कर सुम्ही पा इहा हदीस पढ़ंदो वयो दिमाग के चक्कर अची वयो ये मथे ते हथ ॾिनई थोड़ी खंगायस हदीस पाण का बाद में मथे ते हथ रखई डिवाइस जे मथा आउट जी पयो मानू न चे उनके वरतो ये समझो का खबर ही कान पई 2 मिनट पहिरियां तकरीर करे रहियो हो 1.5 मिनट का बाद में जानी कान रही अल्लाह जे ज़ात खे वनी मिलियो खुदा के प्यारो थी वयो मौत त इहो आ टाइम इहो आ का खबर नाए को ॻाल्हाईंदो वञे को ॿुधंदे वञे को हितां वञे को बाद में वञे अल्लाह सभिनी जे हयाती जो ख़ैर फरमाए अल्लाह ईमान जी सलामती अता फरमाए जॾहिं मौत जो टाइम मुक़र्रर पर ख़बर ही काने का त पोइ ॾोह छो जुर्म छो तौबा ताइब जो अल्लाह के राज़ी कयूं रसूलुल्लाह जे वसीलो खुदा के ॾियूं हज़रत गौसे आदम जे वसीले सां दुआ घुरूं इंशाअल्लाह गौसे आदम जो फरमाना मुझो वसीलो वठी खुदा खां दुआ घुरण तुंहिंजो कम हूंदो खुदा तुंहिंजी दुआ रद्द कोन कंदो क़बूल फरमाईंदो दोस्ती रखनी आ त नेकन सां चो सुभान अल्लाह भलारन सां दोस्ती रखनी आ उहा दुनिया में फायदो दींदी आखिरत में भी फायदो दींदी हाणे हिकड़ो भेरो वॾे आवाज़ सां मूंसां गॾिजी अवां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे हदीस ॿुधायां थो त नेकन जी दोस्ती कहिड़ो फायदो ॾींदी आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मदीने वारे फरमायो आ त अल्लाह फरमाईंदो आ माना कुदसी हदीस आ अल्लाह ताला फरमाए तो इन्नी लअहम बि अहलिल अर्द अज़ाबन अल्लाह ताला फरमाए तो मां इरादो कंदो आहियां त ज़मीन वारन के अज़ाब कयां उन्हनि जे गलतियुनि जे करे उन्हनि जे ॾोहनि जे करे उन्हनि जे गुनाहनि जे करे उन्हनि जे कारण करतूतनि जे करे उन्हनि जे बदअमलुनि जे करे मां उन्हनि ते अज़ाब कंदो कज़ाब करण जो इरादो कंदो आया फैदा नजर तो अल्लाह ताला फरमाए तो मां ॾिसंदो आहियां कंहिंखे इला उम्मार बैती वल मुतहाबीन फिया वल मुस्तगफिरीन बिल असहार अल्लाह ताला फरमाए तो 3 माण्हुनि खे ॾिसंदो आहियां हिकिड़ो मां उन्हनि खे ॾियारींदो आहियां जेके मुंहिंजे घर खे आबाद करण वारा आहिनि बिस्तरनि खे छॾे ॾींदा अल्लाह मुझे घर में अची करे नमाज कंदा नमाज पढ़ंदा इबादत कंदा रात जे ऊंदा इनके कोन ॾिसंदा हदीस पाक में ईंदो आहे मदीने वारे फरमायो जेको ऊंदाईअ में घर खां निकिरे अल्लाह जे घर में अचे ऊंदाईअ खे न ॾिसे मस्जिद में अची करे नमाज पढ़े मदीने वारे फरमायो आहे त उनखे जन्नत जी मुंहिंजे तरफ़ां ख़ुशख़बरी ॾेई छॾियो छो त ऊंदाईअ खे कोन ॾिठई अल्लाह बि फरमाए तो इला नजर तो इला उम्मार बैती मां पंहिंजे घर जे आबाद करण खे करण वारनि खे ॾिसंदो आहियां जो घर छॾे मुंहिंजे घर खे आबाद कयो वेठा उन्हनि जे करे सरफ तो अनहुम अज़ाब टारे छॾींदो आहियां ॿिए नंबर ते मां उन्हनि खे ॾिसंदो आहियां वल मुतहाबीन फिया जेके मुंहिंजे करे हिक ॿिए सां मुहबत कंदा माल जे करे न दुनिया जे करे न लालच जे करे न सिर्फ मुझे करे हिक ॿिए सां दोस्ती रखियो वेठा अल्लाह फरमायो तो जॾहिं उन्हनि ते नज़र पवंदी आहे त दुनिया वारनि तां अज़ाब टारे छॾींदो आहियां
जेकर खुदा कारण खुदा जे वली सां मोहब्बत कई तो तुझे करे खुदा बिन ताज़ाब के तारे छड़े दो। ए 3 नंबर ते वल मुस्तगफिरीन बिल असहार, जेके सीरिय जो उथल रात जो उथल रात जो आखिरी हिस्सो अचे बिस्तरन के छड़े जन उठी अल्लाह जे हुजूर में बादाइन दुआ घुरी खुदा का माफी वठन। अल्लाह फरमाए जे इनन के वरी दिसंदो आया तो दुनिया सुती पईया हे उठी मुखे बादाइन दा मुखा पंहिंजे गुनाह जी माफी ता घुरल इस्तिगफार पढ़ंदा। खुदा फरमाए तो वरी इनन जे करे दुनिया वारा दा अज़ाब डाले इन जे अंदर वल मुतहाबीन फी मुझे करे जेके हिक ॿिए सां मोहब्बत कंदा। अबा गौसे आज़म सां मोहब्बत असांजी दुनिया जे करे न आहे, अल्लाह जे करे आहे। हज़रत गौसुल आलमीन सां मोहब्बत दुनिया जे करे न आहे, खुदा जे करे आहे। मखदूम सरवर नूह सां मोहब्बत असांजी दुनिया जे करे न आहे, अल्लाह जे करे आहे। फिटाई अब्दुल लतीफ सां मोहब्बत दुनिया जे करे न आहे, अल्लाह जे करे आहे। इमामुल आरिफीन पीसर रोज़े वारे सां मोहब्बत दुनिया जे करे न आहे, अल्लाह जे ख़ातिर आहे। तो जेके खुदा जे खातिर हिक ॿिए सां मोहब्बत कन, अल्लाह जे खातिर हिक ॿिए सां मोहब्बत कन। अल्लाह फरमाए तो इरादो तो थींदो आहे त हिननि जे फिरकारनि जे करे हिननि ते अज़ाब कयां, पर जॾहिं उन्हनि खे ॾिसंदो आहे जेके दोस्ती रखियो हुयूं मुंहिंजे करे वेठा, हिक ॿिए सां मोहब्बत कई हुई मुंहिंजे करे वेठा, पोइ जेको मुंहिंजे करे हिक ॿिए सां मोहब्बत कनि पोइ हिननि ते अज़ाब कीअं कयां, इन्हनि ते कोन थिए थो, इन्हनि जे सदके ते सभिनी खां टारे छॾींदो आहे। या उहा मोहब्बत आहे जेका खुदा कारण आहे, जेका अल्लाह फरमाए थो नेकनि सालिहनि सां मोहब्बत रखो तो फ़ाइदो आहे। ॿी हदीस ॿुधो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, पाण फरमाइंदा नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो लौला इबादुल्लाह रुक्अल वला सबियुल रुद्दउल वला वबहाइम रुद्दउल तुसब्बु अलैकुमुल अज़ाब सब्बा। हुजूर फरमायो जे करे अल्लाह जा उहे बाना जेके रुकू करण वारा लौला इबादुल्लाह रुक्अल, जेकॾहिं रुकू करण वारा अल्लाह जा बाना न हुजनि, नंढा ॿार खीर पिया कनि, नंढा ॿार न हुजनि, गांव चढ़ वारा जानवर न हुजनि, तुसब्बु अलैकुमुल अज़ाब सब्बा, जीअं मींहुं वसंदो आहे इहे खुदा जो कहर खुदा जो अज़ाब तव्हां जे मथां किरी पवे, पर उहो अज़ाब डरंदो आहे कंहिंजे करे, उन्हनि जे करे, हिकु त गाह चढ़ वारनि जानवरनि जे करे, ॿियो ॿार खीर पिया कनि जे करे, ऐं ॿिया उहे जेके रुकू ऐं सजदे में खुदा जी इबादत कंदा आहिनि, खुदा उन्हनि जे करे अज़ाब टारींदो आहे। सुभान अल्लाह। उन्होंने फरमाया इन्न फी उम्मती अल अब्दाल फी उम्मती सलासून, एक हदीस में सलासूना, बी हदीस में अरबऊना। हुजूर फरमाया मुझे उम्मत में 40 या 30 अब्दाल आयल, मुख्तलिफ रिवायतों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तक़ूम बिहिमुल अर्द व बिहिम तुमतरून व तुरज़क़ून व तुमतरून। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो उहे अब्दाल जेके मुंहिंजे उम्मत में आहिनि उन्हनि जे ज़रिए दुनिया जो निज़ाम हलंदो आहे। तक़ूम बिहिमुल अर्द, ज़मीन दुनिया जो निज़ाम, ये जेका ज़मीन क़ाइम आहे हुजूर फरमाए तो उन अब्दालनि जे करे क़ाइम आहे। इसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला ने फरमायो तेरे खैर पुरे खूड़न जे पासे रे मलहूदात में जदो पाण फरमाए त हिकिड़ो मस्त वेठो हूंदो मज़ूब हो, अल्लाह जो वली वेठो हो, ये वार मथे जा हुंदास वॾा, जेकॾहिं वार उन्हनि जा टिणल पखड़ियल हूंदा त इलाइक़े में मुल्क में अफरा तफरी लॻी पई हूंदी, ऐं जॾहिं वारनि खे सिधो करे कंगो मंगो ॾेई सवलो करे रखंदो त मुल्क में ठाकुर लॻी पई हूंदी।
या हदीस के मुताबिक तो हदीस पाक में हुजूर फरमायो अब्ताल मुझे उम्मत में 30 या 40 इन जे जरिए दुनिया जो निजाम हले तो तक़ूम बिहिमुल अर्द इन जे जरिए दुनिया जो जमीन जो निजाम कायम है सो दरवेश बुजुर्ग हो दुनिया जो इलाके जो जो निजाम हो सजो हुन दे वारन सा जुड़ियल हो जे वार टन पखन दुनिया में अफरा तफरी वारन के सोलो कर रखे हर पासे ठाकुर लगी थी उधर फरमायो ताके रिज़्क़ उन्हनि जे करे मिलंदो आहे तमाम मींह तव्हांजे मथां उन्हनि जे करे वसंदो आहे बाबू जंहिंजे करे मींह वसन जंहिंजे करे अज़ाब टरन जंहिंजे करे रिज़्क़ मिलन जंहिंजे करे इहे महिरबानियूं थियनि पोइ दुनिया वारे फ़ाइदे जे लाइ दुनिया वारनि सां दोस्ती रखण जो को बि मक़सदु कोन्हे को जंहिंसां बि रखो नेकनि सां हुजे त अल्लाह ख़ातिर जे आम दोस्ती आहे त बि हुजे अल्लाह ख़ातिर ख़ुदा जे ख़ातिर दोस्ती हूंदी त उहा हिते बुन जी गारंटी आहे अॻिते बुन जी पायदारी आहे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दालन जे करे मेहरबानी थी थी जो सुभान अल्लाह खुदा मीहन के वसाए तो जो सुभान अल्लाह खुदा रिज़्क़ दे तो जो सुभान अल्लाह अल्लाह मुसीबत उतारे तो जो सुभान अल्लाह अब्दालन खां मथे बिन जा दर्जाहल नुजबाहल लुक़बाहल मथे हलिया वञो कुतुब दे वञो गौस दे वञो गौसुल अक़सा दे अक़वास दे वञो कुतुबुल अक़ताब दे वञो उन्हनि सभिनी खां मथे दर्जो आहे गौसे आज़म ज़ोर सां सुभान अल्लाह जो गौसे आदम जे मकाम का हेठ गौस कुतुब हेठ 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 मकाम वाले अब्दाल जो यो शान है त पीरा ने पीरा जो मकाम जाओ गौसियत कुबरा आला हजरत फरमाए तो सदाई हर जमाने में हर वक्त में गौसे अकबर सबनी में वडो गौस खुद मदीने जो पीर है वरी आवाज सुभान अल्लाह जो हुजूर का गौसियत कुबरा जो मकाम अबू बकर सिद्दीक के मिलियो तो सुभान अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक का अमीर उमर के मिलियो अमीर उमर का उस्मान ज़ुन्नूरैन के मिलियो उस्मान ज़ुन्नूरैन का मौला अली के मिलियो मौला अली का इमाम हसन के मिलियो इमाम हसन का इमाम हुसैन के मिलियो इमाम हुसैन का इमाम ज़ैनुल आबदीन इमाम ज़ैनुल आबदीन का इमाम मोहम्मद बाकर वट इमाम मोहम्मद बाकर का इमाम जाफर सादिक वट इमाम जाफर सादिक का इमाम मूसा काज़िम वट इमाम मूसा काज़िम का इमाम अली रज़ा वट हलंदो हलंदो इमाम हसन अस्करी ते मकाम आयो जेसी ताई गौसे आदम सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी विलादत कान थी हुई यो मकाम हजरत इमाम हसन अस्करी वट हो पर जने पीरन जो पीर दुनिया में आयो जीलान जे अंदर सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी जी विलादत थी वो गौसियत कुबरा जो मकाम जेको इमाम हसन अस्करी वट हो उन्हनि खां मुंतकिल थी करे सैयदना अब्दुल कादिर जीलानी के मिलियो या गौसियत कुबरा गौसे आज़म जेके चऊं था हज़रत गौसे आज़म के मिलियो उन वक्त खां वठी अॼु ताईं ॿिए कंहिंखे गौस आज़म जो मक़ाम कोन मिलियो हाओ गौस थिया कुतुब थिया थींदा बि सही पर उहे सभु गौसे आज़म जा नाइब हूंदा सभु गौसे पाक जे हेठां हूंदा तन तनहा इन मक़ाम जे मथां फ़ाइज़ात सैयदना अब्दुल कादिर जीलानी जॾहिं खां फ़ाइज़ थिया अॼु ताईं 1000 साल गुज़री विया गौसियत कुबरा जे मक़ाम ते अकेलो पीराने पीरा तां त इमाम महदी जो ज़ुहूर थिए इमाम महदी जे अचण ताईं इहो मक़ाम गौसे आज़म वटि रहंदो हज़रत महदी जे अचण खां बाद में हज़रत सैयदना
गौसे आजम वारो मकाम गौसियत कुबरा वारो इमाम महदी जे तरह मुंतकिल थींदो पर हेतिरो अरसो गुज़री वियो अञा बि का ख़बर नाहे कॾहिं इमाम महदी जो ज़ुहूर थिए उन वक़्त खां अॼु खां इमाम महदी ताईं गौस आजम हिकु ई अब्दुल कादिर जीलानी हूंदो वरी आवाज़ सां जो सुभान अल्लाह मौलाना रूमी तो फरमाए गौस आजम दरमियाने औलिया जो मोहम्मद दरमियाने अंबिया के महबूब जो मकाम नबियन में सभिनी खां मथे नंढो त गाना ई अथव न वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ आला हज़रत छा थो फरमाए चओ सुभान अल्लाह फरमाए थो मुल्क कौनैन में अंबिया ताजदार मुल्क कौनैन में अंबिया ताजदार सभी जो सबसे रान भी सबसे ज़माने जा मारियल दुखन जा सतायल मुश्किलन में फाथल गमन में वरतल उन्हनि जे लाइ फरमाए थो गम ज़दू को रेज़ा मुयदनी जेके है ये तो जेके गम जा मारियल दुखन जा सतायल मानुन जा तंग कयल मुश्किलातुन में फाथल उन्हनि खे अहमद रज़ा चैन घबरायो न मुबारक हुजेव छो जे तो घबरायो न तव्हां खे मुबारक हुजे गमज़दू गोरेज़ा मुयददी जेके है बेकसो का सहारा हमारा नबी बेकसो का सहारा हमारा नबी जो सबसे आला हमारा नबी सबसे रान भी अपने मौला का प्यारा रान भी दोनों आलम का दूल्हा नबी और खुशी से सुभान अल्लाह चओ बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह के शख्स हुजूर के ख्वाब में ॾिठो कि या रसूल अल्लाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाए तो कदमी हाज़ी अला रकबत कुल वली अल्लाह सही तो चवे पाण फरमा आओ उन जो कौल सही आ वो ठीक तो चवे किए न चवंदो हुजूर फरमाए उन जो तरबियत करण वारो मां मोहम्मद आया उन जो निगहबान मां मोहम्मद पाण आया हुसैन खुद फरमाईंदा दुनिया वारो मुखे मानुन ते क्यास न कजो बेन ते मुखे क्यास न कजो बेन के मुझे मथा क्यास न कजो मुझे ता वजूद के छाता समझो हाजा वजूदी जो मुझो वजूद ॾिसो था यो वजूद जद्दी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए ज़ाहिर में मां अब्दुल कादिर जीलानी आया असुल में मां रसूलुल्लाह जो मज़हर है वले आवाज़ सां सुभान अल्लाह अस्मा और रिजाल में इमाम शमसुद्दीन ज़हबी जो वॾो नालो आहे उन किताब लिखियो आहे सियर आलाम नुबला
उन में थे तो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो शान हुआ जो महबूब सुभानी जे जिस्म ते मख कान वेंदी या शान मजहरियत हुजूर जो ज़ुहूर हुजूर जे शान जी बज़रत या जेके भी वली हन हुजूर जे सिफ़तुन जा मजहर हज़रत गौसे आदम ज़ाते मुस्तफा जो भी मजहर आ तो सिफ़ाते मुस्तफा जो भी मजहर ये तमाम नबी अल्लाह जे सिफ़तुन जा मजहर हन असा जो नबी अल्लाह जे ज़ात जो भी मजहर आ तो अल्लाह जे सिफ़तुन जो भी मजहर आ अल्लाह जे अनवार तजल्लियात जा अक्सर रसूलुल्लाह जे वजूद में ये हज़रत गौसे आदम जो वजूद समझो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान मजहरियत जे करे नबी नाहे नबी जी औलाद जो सुभान अल्लाह जो तो नबूवत मदीने वाले दे खत्म आ रिसालत रसूलुल्लाह दे खत्म आ आओ हुजूर जो फैज़ दुनिया में हलंदो जेको वलियन जे ज़रिए दुनिया ताईं हलंदो रहो हज़रत गौसे आदम के जो मक्के नथी वे सही छो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह काल फरमाए मक्के वेंदी आ एक सण बते सुभान अल्लाह बी वेंदी आ ढूंढ पे न तो मोट दुनिया जो ढूंढा न को आखिरत जो सणम भा जो तो मानू अमल कंदा हन या तो इन जे लाए तो दुनिया मिले या वरी इन जे लाए तो आखिरत जो नेमतों पे मिलन पाण फरमाए त न को आखिरत जे नेमतुन जे लाए इबादत अमल कंदो न को दुनिया जे लाए अब्दुल कादिर जीलानी जो हर अमल अल्लाह जे रज़ा जे वास्ते मुवट आखिरत वारो सणब भी कोने दुनिया वारो ढूंढ भी नाहे मख वेहे थी ढूंढते मख वेहे थी सणबते न को दुनिया वारो ढूंढ न को वरी आखिरत वारो सणब अमल कंदो आ सब अल्लाह जे वास्ते तंहिंजे करे मख मुंहिंजे वजूद ते वेंदी करे महबूब जो शान न तो हुजूर जे जिस्म मुबारक ते मख कान वेंदी सुभान अल्लाह बिना पाछे तुंजो पाको जिस्म मख के न वेहण जो तो ते हुकुम जोरा सा सुभान अल्लाह चओ अरे वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह के पग न होजे न मां एक हवालो ॾेई थो ॾियां झंडे वारन तफसीर मिफ्ताह रशदुल्लाह लिखियो उन में लिखियो पियो आ हुजूर जे जिस्म जो पाछो कोने गैर मुक़ल्लिद जेके आला हदीसी पाण के सदाईंदा उन जो वॾो आ नवाब सिद्दीक़ हसन भोपालवी उन अशमामतुल अंबरिया मिन मौलिद खैरिल बरिया में लिखियो आ तो हुजूर जे जिस्म मुबारक के पाछो भी कोन हो मुस्तफा जे जिस्म ते मख कान वेंदी हुई असां त उहे मञूंदा जो सुभान अल्लाह बिना पाछे तुंहिंजो पाको जिस्म मख के न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न ॾिसी हूर थियो है रान नबी तुझे शान मथा जो सुभान अल्लाह तुझे शान मथा त्या कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा भैया तुम देख जो सुभान अल्लाह अजा जोर सा जो सुभान अल्लाह हज़रत महबूब सुभानी हुआ जंहिंजे लाइ इमाम अब्दुल वहाब शारानी लिखी हो तबक़ातुल कुबरा में बगदाद जे अंदर हिकड़ो माण्हू फौत थियो उन जी तदफीन थी मरण खां बाद में उन जे कब्र मां आवाज पे आया तहू पे आयो कब्र में अज़ाब उन खे थी रहियो हो माण्हू भॼी आया सैयदना गौसे आदम जे दरबार में क़िबला फौत माण्हू फौत थी वियो आ कब्रिस्तान जे अंदर उन जी तदफीन थी आ पर कब्र मां दाहुन
जा आवाज प्याच शायद उनके अजाब थी रहो सैयदना गौसे आजम फरमायो यो मुझो मुरीदा जो से का खबर ना है मुझे आस्थाने ते आयो खबर ना है असांजे दरगाह दरबार जो लंगर खादई सही उहा भी खबर काने उसे आदम फरमायो भला मुझे पुछा करे नमाज पढ़े कि भला इहा भी असांखे खबर काने पाण कंद मुबारक हेठ कयो मुराकबे जे अंदर हजा वया कंद मुबारक मथे खणी पाण फरमायो वञो उन जे कब्र जो अज़ाब भी खत्म आ त दाहूं भी उन जो खत्म थी चुकियो आहिनि अब्दालन जे करे अज़ाब दरन तो सुभान अल्लाह हमें हदीस में पढ़िया अब्दालन जे करे अज़ाब दरन अब्दाल तथा अब्दाल परमात्मा वटी आ हदीस ता के पढ़ी बुधाई नंढा जे के बारहल खीर प्याक उन जे करे अज़ाब डरन था गाह खाने वाला जानवर उन जे करे अज़ाब जे ठरी था वजन तबा गौसे आदम जो तो गौस आदम मरो शानन जे करे अब्दालन जे करे या इनन जे करे दुनिया जा अज़ाब टरी वजन था त पो गौसे आदम जे करे वरी कब्र जा अज़ाब पाण फरमायो मूंखे फरिश्तनि ॿुधायो आहे त सही न तव्हां जी ज़ियारत कई ही अवां जो दीदार कयो हो ऐं अल्लाह जो मूंसां वाइदो आहे मुंहिंजो जेको मुरीद आहे चओ सुभान अल्लाह मुरीद जो मुरीदा उन जो मुरीदा जैसी ताई सिलसिलो हलंदो रहंदो अल्लाह सा मुझो अल्लाह मुसा वायदो फरमायो खुदा के मुआर्ज कयो अल्लाह जो आता वायदो उनन ते अजाब कोन थींदो बगैर तौबा जे उहे कोन मरंदा मुरीद ते मथा त इहा मेहरबानी पर जे मुझे मुसा हथ मिलायो उन सा इहा मेहरबानी जे मुझे दरबार जो लंगर खाधो उन सा इहा मेहरबानी अब्दुल कादिर जीलानी जी ज़ियारत कई उन सां बि इहा मेहरबानी थींदी खुदा उन जे मथां बि जहन्नम जो अज़ाब माफ़ फरमाईंदो शाना सैयदना गौसे आज़म जो सुभान अल्लाह हुजूर फरमायो तूबा लिमर्रानी जे मुखे ॾिठो उनखे मुबारक जे उनखे ॾिठो उनखे मुबारक जे वरी उनखे ॾिठो पाण फरमाईंदा त इहो बि जन्नत इनखे बि मुबारक ऐं गौसे आज़म हुजूर जे इत्तिबा जे करे शान मज़हरियत में अची फरमायो हो पाण फरमायो दुनिया वारो ॿुधो जे मुंहिंजी ज़ियारत कई उनखे बि मुबारक ज़ियारत करण वारे खे इनखे बि मुबारक हुजूर फरमायो हुजूर ने साहबे किराम खे तव्हां ॾिसो जन हुजूर सां जंहिं शइ जो मस जो हुजूर जे हथ मुबारक सां उन्हनि खे कॾहिं बि शइ खे बाहि कोन छयो हज़रत अनस वटि दस्तरखान हो मेरो थियो महिमान अची विया हा उनखे विछायो खणी मेरान जे करे पाण फरमाए हिनखे खणो बाहि जे तनूर में उछलायो साफ़ थी वियो बाहि उनखे साड़ियो ई कोन महिमाननि जो मानी पोइ खाईंदासूं पहिरियां इहो राज़ ॿुधाए हिन कपिड़े खे बाहि साड़ींदी आहे हिनखे छो न साड़ियो चवंदा हिनखे कीअं साड़ींदी हिन सां हिकु दफ़े मदीने वारा हथ मुबारक साफ़ जे साईं जी ज़ियारत कई उन ते बाहि माफ़ जेका शइ हुजूर जे जिस्म सां टच थी उन ते बि बाहि माफ़ हज़रत गौसे आज़म बि हुजूर जे शान मदरियत जे करे फरमायो पाण फरमाए जे हथ मिलायो इन ते बि बाहि माफ़ जे ज़ियारत कई इन ते बि बाहि माफ़ जेको मुंहिंजे दरबार ते लंगर खाई वियो इन ते बि जहन्नम जी मुझे सिलसिले में जेको आहे इन ते बि माफ़ इसे रोज़े वारा फरमाईंदा हिकु नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग हुयो हमेशह सुन्नत मुताबिक़ सुम्हंदो हो साॼे पासे ते पर हिकिड़े दफ़े जो उथियो त खाॿे पासे ते लॻो पियो ॾाढी उनखे तकलीफ़ थी त यार सदाईं साॼे पासे सुन्नत मुताबिक़ सुम्हंदो आहे अॼु वरी मां जेतोणीकि गैर इरादी तौर ते खाॿे पासे ते हलियोसि ॾाढो उनखे अफ़सोस थियो जॾहिं सुतो त ख्वाब में इल्हाम थियुसि तू महबूब जे सुन्नत मुताबिक़ सुम्हंदो आहे अॼु गैर इरादी तौर ॿिए पासे ते हलियो वियो तोखे अफ़सोस थियो हाणे इनाम ॿुधो इन सुन्नत ते अमल जो असां तोखे त माफ़ कयो पर क़यामत ताईं जेके बि तुंहिंजा मुरीद ईंदा सभिनी खे असां माफ़ करे छॾियो
तीसरे रोज़े वाला फरमाइन था तो वो नक्शबंदी सिलसिले जो हो ऐं रोज़े वारो तो रोज़े वारो हो न चओ सुभान अल्लाह पाण ई पारस हुयो पर कॾहिं कॾहिं वरी पोइ वरी आजिज़ी फरमाईंदा पाण फरमाईंदा जमा सगोरी अल्हम्दुलिल्लाह असांखे ॿई निस्बतूं आहिनि हज़रत गौसे आदम जे लाइ बि ईअं आहे त उन जा मुरीद जन्नत वेंदा नक्शबंदी सिलसिले में बि इहा बिशारत आहे पाण फरमाईंदा ख़ुदा जो शुक्र आहे असां वटि ॿई निस्बतूं आहिनि वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हज़रत महबूब सुभानी चओ सुभान अल्लाह गौसे समदानी शहबाज़ लमकानी जेको उनखे न मञे उन जो हाल जॾो हूंदो आहे जेके दुश्मनी रखनि उन्हनि जो दुनिया में तबाह त आख़िरत में तबाह मैसर ॾाढी भली ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह चओ त अर्ज़ कयां तो दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानिया जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानिया जा पिनंदा न ॿियो छा खेने मिलियो छा पिनंदा न ॿियो छा खेने मिलियो छा ज़ेवर पातो जीअरे ज़ंजीर तालिब मामू जो मुर्शिद तूं दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मामू जो मुर्शिद तूं अहिड़ी सुभान अल्लाह जो गौसे आदम ताईं त पहुचे उस आदम त इहो फरमायो आहे इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द पाण फरमा मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीदनि ते ईअं आहे जीअं आसमान ज़मीन ते ज़मीन जो हिकिड़ो इंच बि आसमान खां ख़ाली कोन्हे को उस आदम फरमाईंदा मुंहिंजो हिकु मुरीद बि मुंहिंजे हथ खां ॿाहिरि ज़ोर सां सुभान अल्लाह चओ बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हज़रत गौसे आदम जो इहो शान आहे यारी ॿारहीं जंतुनि जी कई आहे रिज़्क़ में बरकत तन खे पई आहे यारी ॿारहीं जंतुनि जी कई आहे रिज़्क़ में बरकत तन खे पई आहे पर पंजोणा हे लॾ होणा आइंदा थींदा छो न अमीरा तालिब मामू जो मुर्शिद तूं चओ सुभान अल्लाह मुझे समझ में टाइम काफ़ी थी वियो आहे इन गुज़ारिशुनि ते मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि कलाक अची थियो ऐं ज़ाहिर आहे अॻिते बि मूंखे वञिणो आहे ऐं 9:30 ताईं उते पहुचणो आहे अल्लाह ताला तव्हां असांखे औलिया जो अक़ीदतमंद बणायो आहे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह चओ नमाज़ न छॾियो अल्लाह जो फ़र्ज़ आहे नमाज़ न छॾियो अल्लाह जो फ़र्ज़ आहे कादरी आयो गौसे आदम जे सिलसिले जा त ॿ टाइम ज़िक्र आहे उनखे बि छॾिणो न आहे अल्लाह जो ज़िक्र बि करिणो आहे अल्लाह जे वलियनि जी इहा ई तालीम हुई त हिन ख़ल्क़ जो जेको पंहिंजे ख़ालिक सां तअल्लुक़ कमज़ोर आहे टुटल आहे त उनखे बहाल कयूं कमज़ोर आहे त उनखे मज़बूत कयूं उन्हनि जी तालीम ते अमल करणु तव्हां असांजे मथां फ़र्ज़ आहे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे उन्हनि जे तालीम ते हलंदासूं त पोइ सही माना में उन्हनि जा मुरीद बि थींदासूं त मुतबिद बि थींदासूं ताबेदार बि थींदासूं अल्लाह क़ुरान में फरमायो अल अखिल्लाहु यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन अल्लाह फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा दोस्त ॿियनि जा दुश्मन थींदा पर मुत्तक़ी न परहेज़
परहेज़गार न तो उहे जिन्हनि जी जेका दोस्ती आहे उहा दुश्मनीअ में तब्दील कान थींदी इन्हनि जी दोस्ती रहंदी हिते बि फ़ाइदो त अॻिते बि फ़ाइदो वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन وبارك على سيدنا ونبينا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين या अल्लाह इन यारी मुबारक जो सवा मौला करीम तोहफतन हदीयतन महफिल लंगर जो सवाब हुजूर जे दरबार में पेश कंदा कबूल फरमा मौला मदीने वाले जे वसीले जलील सा अन्नबियीन अस्सिद्दीकीन अशहदा अस्सालिहीन अल मोमिनीन अल मोमिनात अल मुस्लिमीन अल मुसलमान जे रूहन के इसाले सवाब कर खुसूसन सैयदना गौसे आजम जे दरबार में पेश कंदा कबूल फरमा जलसे करण वाले दोस्त जे कुरान करीम जो खत्म पढ़ो उन जो सवाब तोहफतन हुजूर जे दरबार में पेश कयूं था हुजूर जे वसीले सा हुजूर जे तमाम उम्मत जे रूहन के इसाले सवाब कंदे खास तरह उन जे पुट जे रूह उनके यार हमर राहिमीन मौला करीम ने खत्म जो सवाब हुजूर जी पूरी उम्मत जे रूहन के ईसाले सवाब के कबूल फरमा या अल्लाह असांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा मौला असांजो ख़ताऊं माफ़ फरमा परेशानियूं दूर फरमा आफ़तुन मुसीबतुन खां पनाह अता फरमा या अल्लाह आलम इस्लाम जो ख़ैर फरमा मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा गज़ा फ़लस्तीन जे बेयारो मददगार मुसलमान मज़लूम मुसलमाननि खे फ़तह नुसरत अता फरमा इस्लाम दुश्मन कुव्वतुन के नेस नहीं नाबूद फरमा हुजूर जे उम्मत जो बोल बाला फरमा या अल्लाह जेके मरीज हन बीमार हन ला इलाज मर्ज़न में मुब्तला हन अस्पताल में दाखिल हन हज़रत गौसे आज़म जे वसीले से दुआ घुरंदा मौला सभिनी खे सेहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा मौली अनवर अली बिरोही बीमार उन जे लाइ दुआ कयो या अल्लाह उन खे सेहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा जेके बे औलाद हन मौला उन खे साले औलाद अता फरमा जलसे वारे जे लाइ औलाद जे लाइ दुआ कयो या अल्लाह उनखे नेक साले पुट जी औलाद अता फरमा जन के नरी औलाद नरीना जी ख्वाहिशा या अल्लाह महबूब जे मिलाद जे तुफैल हज़रत सैयदना गौसे आज़म जे वसीला सां दुआ घुरंदा उनखे नेक साले पुट जी औलाद अता फरमा असां सभिनी जे हालत रहम ऐं करम फरमा हुजूर जे इश्क सां असांजो अंदर आबाद फरमा मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमा मौला बद मज़हबन बेअदबन गुस्ताखन जे संगत सुहबत खां बचा अदब वारन सां गॾु रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह पंज वक्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा पंहिंजे इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा सिद्धनि जी लज़्ज़त अता फरमा जा जमात हाज़िर थी सभिनि जा बेड़ा पार फरमा जन ही यारी शरीफ कई उन्हनि जे दीन ईमान अहल अयाल में बरकतूं अता फरमा या रहमर राहिमीन असांजा अज़ीज़ क़रीब मिट माइट मुसलमान भाउर असांजा वालिदैन जेके बि हिन दुनिया में ईमान सां इंतकाल करे विया आहिनि सभिनि जी बख़्शिश फरमा या अल्लाह हरमैन शरीफ़ैन जी बाद बार बार हाज़िरी नसीब फरमा औलियाए कामिलीन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा हज़रत सैयदना गौसुल आज़म जी रूहानियत साना मुतवज्जह फरमा अहले सुन्नत जो जेके भी दरबारूं दरगाहूं खानकाहूं या अल्लाह उन्हनि जो फयूज़ बरक़ात खे क़यामत ताईं जारी सारी फरमा असांखे उन्हनि मां मुस्तफ़ीद थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन व सलामुन अलल मुरसलीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जान रहमत बेला मुशम्मे बज़्मे हिदायत बेला तो सलाम मुस्तफा जान रहमत बेला तो सलाम मुशम्मे बज़्मे
हिदायत पे हिदायत